अचो तव्हांखे गोवर्धन जे ॾींहुं श्री गोवर्धन परिक्रमा करायां। श्री गोवर्धन राज जी परिक्रमा 21 किलोमीटर जी दान घाटी मंदिर खां शुरू थींदी आहे, जिते भगवान श्री कृष्ण गोपिन खां मक्खन दान में वठी खाईंदा हुआ। चवंदा आहिनि श्री कृष्ण ब्रजवासी खे गोवर्धन पर्वत ऐं प्रकृति जी पूॼा करण लाइ चयो, जंहिंसां इंद्रदेव नाराज थी विया ऐं समूरे ब्रज में 7 ॾींहं 7 रातियूं भारी मींहुं कयो, जंहिंसां श्री कृष्ण ब्रजवासिन खे मींहं खां बचाइण लाइ पंहिंजी उंगली ते गोवर्धन पर्वत खयो। अॻियां 3.5 किलोमीटर ते संकर्षण कुंड ईंदो आहे, जो बलराम जी पंहिंजे हल जे धक सां खोटियो, जंहिंमें 7 ॾींहंनि जो मींहं जो पाणी समाइजी वियो। अॻियां हली 6.5 किलोमीटर ते पुछरी कालोठा मंदिर ईंदो आहे, जो भगवान श्री कृष्ण जा दोस्त हुआ। हिननि जे दर्शन बिना परिक्रमा अधूरी मञी वेंदी आहे। अॻियां हली 7.5 किलोमीटर ते मुखार वेंदा आहे, जिते बीह करे श्री कृष्ण गोवर्धन पर्वत खे खयो। अॻियां हली 13 किलोमीटर ते राधा कुंड पवंदो, जिते 2 कुंड आहिनि। चवंदा आहिनि भगवान श्री कृष्ण श्याम कुंड खे पंहिंजी बांसुरी ऐं राधा राणी राधा कुंड खे पंहिंजे कंगण सां खोटियो, जंहिंमें सभई तीर्थनि जो जल समायो हो ऐं हिते श्री कृष्ण सनानु कयो हो। तॾहिं सभई श्रद्धालु हिते सनानु कंदा आहिनि। अॻियां हली कुसुम सरोवर ईंदो, जितां गोपियूं श्री कृष्ण लाइ गुल चूंडे ईंदियूं हुयूं। अॻियां 20.5 किलोमीटर ते मानसी गंगा जा दर्शन थींदा। चवंदा आहिनि भगवान श्री कृष्ण हिते माता गंगा खे पंहिंजे मन सां प्रकट कयो, हिन लाइ हिन जो नालो मानसी गंगा आहे। आख़िरी में दान घाटी मंदिर पुॼी परिक्रमा समाप्त थींदी आहे।